ठटे में मुख्तलिफ खातन के सरकारी मुलाजमन सिंध एम्प्लॉइज अलायंस के मरकजी सरे ते ऑफिसरनि जी तालाबंदी कंदे एहतजाज कयो आहे। तफ़सील रवाहे उमर कुम्हार। जी उमर जी वधीक तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंध एम्प्लॉइज अलायंस जे सॾ ते ठटे में 30 ॾींहं सरकारी तइलीमी इदारा ऐं ऑफिसूं ऐं इस्पतालनि खे ताला हया विया ऐं हड़ताल करे रैली कढी वई। मेन क़ौमी शाहराह कराची ठटो ते धरणो हणी बंदि कयो वियो। 30 ॾींहं बि इस्पतालनि में तालाबंदी हड़ताल सबब मरीज़ दरबदल। स्कूलनि में भी उस्तादन पारा तदरीसी अमल जो मुकम्मल बाइकाट। ऑफिसनि में भी कमकार बिल्कुल ठप पियल। हड़ताल का मुख्तलिफ तंजीमन पारा एम्प्लॉय अलायंस के सॾ ते मकली पब्लिक पार्क अॻियां एहतजाजी रैली कढी धरणो हयो वियो, जंहिंमें गस्टा पेटेल सप्ला लोयर स्टाफ आपका लोकल गवर्नमेंट पैरामेडिकल समेत मुख्तलिफ तंजीमूं शामिल। एहतजाज में औरत मुलाजमन जी वॾे अंग में शिरकत कई। इन मौके ते अॻवाननि अहमद नवाज पठान, शरीफ तुनियो, गुलाम नबी खुश्क, सज्जाद समूह, अलाउद्दीन बुरोई ऐं ॿियनि चयो त पूरी सिंध में सरकारी इदारा बंदि आहिनि, पर हुकूमत पंहिंजे हट धर्मी ते क़ाइम आहे। मुलाज़िमनि जा जाइज़ मुतालबा तस्लीम न कया पिया वञनि। जी उमर, अवां जी मेहरबानी।